अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त मां नेशनल बैंक मधी जी ब्रांच जे साम्हूं बीठो आहियां ऐं हिते जेको आहे मां हींअर ताज़ो नेशनल बैंक जे मैनेजर सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, जेके सरसो जी मार्फत गवर्नमेंट ऑफ सिंध जेके जायूं ठाहिण जे हवाले सां अकाउंटनि जे हवाले जे लाइ माण्हुनि खे डायरेक्शन ॾिनी आहे त उहे अकाउंट जेके आहिनि नथा खोलिया वञनि माण्हुनि जा। माण्हू हितां जा ॾाढो परेशान आहिनि। असां वटि मधी जी में 3 बैंकूं आहिनि, हिकिड़ी आहे UBL, ॿी आहे सिंध बैंक, टी आहे नेशनल बैंक। UBL में वधि माण्हू वञनि था, उते अकाउंट खोलाइनि था। ॿिए नंबर ते सिंध बैंक में वञनि था, पर नेशनल बैंक में कोई बि माण्हू हिन वक़्त ताईं अकाउंट नाहे खोलायो ऐं ॿुधायो इहो पियो वञे त नेशनल बैंक वारा अकाउंट नथा खोलनि। जेतोणीकि मुंहिंजी हींअर मैनेजर सां मुलाक़ात थी आहे ऐं मैनेजर जो चवणु इहो आहे त जेकॾहिं कोई बि माण्हू असां ॾे ईंदो शहरी अकाउंट खोलाइण लाइ त असांखे काई बि इनकारी न आहे ऐं असां जेको आहे उनजो अकाउंट खोलाइण लाइ तयारु आहियूं। मां पूरे हितां जे मधई जी ऐं आसपास जे माण्हुनि खे या रिक्वेस्ट कंदुमि, अपील कयां थो त महिरबानी करे तव्हां पंहिंजा अकाउंट खोलायो। जंहिंजो बि नालो आयो आहे लिस्ट में, जेके गवर्नमेंट ऑफ सिंध पंहिंजे न सरसो जे मार्फत जेका रीसर्वे कराए पई ऐं माण्हुनि जा जेके बरसाति मुतासिरीन जूं जायूं जेके ठहिराइण जे हवाले सां जेको अमाउंट ईंदो उन्हनि जे अकाउंटनि में, उन्हनि खे मां जिन जा नाला आयल आहिनि उहे महिरबानी करे पंहिंजा अकाउंट खोलायो। ऐं हर बैंक जो अकाउंट जेको आहे नंबर उहो एक्सेप्टेबल आहे। इन में कंहिं बि क़िस्म जी या काई पाबंदी न आहे त अकाउंट जेको आहे उहो फलाणी बैंक जो हुजे नंबर ऐं फलाणी बैंक जो न हुजे। इहो तव्हांखे हरू भरू उलझायो थो वञे, मुंझायो थो वञे। तव्हां कहिड़ी बि बैंक में वञो ऐं उन्हनि खे चओ त असांखे आसान अकाउंट पंहिंजो खोलाइणो आहे, उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो कोई बहस मुबाहिसे में तव्हां न वञो। पंहिंजो आसान अकाउंट खोलायो ऐं चेक बुक वठो ऐं उनखां पोइ पंहिंजो अकाउंट नंबर तव्हां सरसो ऑफिस में पंहिंजो जमा करायो। हिन वक़्त ताईं कई माण्हुनि जी ॿी किस्त चालू थी चुकी आहे, पर असांजा अबोज माण्हू हिन वक़्त ताईं इन शइ में मुंझा पिया आहिनि त अलाए किथे अकाउंट खुलंदो, अलाए कीअं खुलंदो, अलाए सरसो वारनि खे पैसा ॾींदा अलाए न ॾींदा, अलाए सिम में ईंदा अलाए कीअं ईंदा। सो तव्हां महिरबानी करे इन्हनि शयुनि जे उलझननि में न पओ ऐं अची पंहिंजा अकाउंट खोलायो ऐं अकाउंट नंबर फौरी तौर ते तव्हां सरसो ऑफिस में जमा करायो। ही जेतोणीकि माना जेको आहे चवनि था त जेका नेशनल बैंक आहे उहा फुली गवर्नमेंट आहे। हाणे ॾिसो त माना जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उहा गवर्नमेंट ख़ुदि पंहिंजनि इदारनि खे तबाह करण जे दर पे आहे। जीअं स्कूल आहिनि, इस्पतालूं आहिनि, गवर्नमेंट मशीनरी माना ॼाणी बुझी उते कमु नथी करे, उहे साॻा ई माण्हू वरी वञी प्राइवेट इदारनि में उहे ई बहितर कमु कंदा। ॿिए नंबर ते वरी अचूं था पिया, हीअ जेको आहे साईं नोटिस लॻो पियो आहे, हीअ ATM आहे, पहिरियों तारीख़ आहिनि हिन वक़्तु। ऐं इहे नेशनल बैंक जो तव्हां हशर नशर ॾिसो त हिते माना लिखियो पियो आहे त मौजूदु कस्टमर जीअं त हीअ ATM मशीन हाज़ी तौर ते बंदि आहे मैनेजर ऑपरेशन जे हुकुम सां। ऐं चोथों ॾींहुं आहे हीअ ATM मशीन बंदि आहे। मधई में सिर्फ़ु 2 ATM मशीन्स आहिनि ऐं पहिरियों तारीख़ जेकॾहिं हुजनि, पहिरियों तारीख़ आहे ऐं हिते हज़ारे माण्हू मुलाज़िम, कारोबारी, ॿियो टियों तबिक़े खे पैसनि जी रेल पेल हूंदी आहे, पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे त उहे माना जेको आहे अची करे ATM मशीन मां पंहिंजो पैसा जेको आहे कढाईंदा आहिनि। पर इहा ATM मशीन जेको आहे ख़राबु हुजण सबबि बि शहरनि खे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे।